हिकिड़े मुल्क जो बादशाह हो। बादशाह त पाण रब पाक आहे, पर हिन फ़ानी जहान जो बादशाह हो। ताण उनजी हिकिड़ी नंढड़ी धीउ शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे ऐं बादशाह जी ज़ाल राणी बि हुजे। बादशाह पंहिंजी बादशाही में तमामु सुठो माण्हू हो। हर माण्हू जी मदद कंदो हो। कंहिं ग़रीब खे ख़ाली हथे न वाराईंदो हो, पर पंहिंजी धीउ खे ॾाढो भाईंदो हो ऐं उन सां ॾाढो प्यारु कंदो हो। नेठि ज़िंदगी जा ॾींहं गुज़रिया। शहज़ादी नंढी अॼु सुभाणे नेठि अची वॾी थी, नौजवान थी ऐं बादशाह जी ज़ाल राणी कंहिं बीमारी जे सबबु उहा बि गुज़ारे वई हुजे। हाणे बादशाह ऐं शहज़ादी ॿ पाण में भाती हुजनि, पीउ ऐं धीउ। त नेठि हिकु चकर शहज़ादी चयो पंहिंजे पीउ बादशाह खे त अॼु वञा थी शिकार जे लाइ, मूंखे इजाज़त ॾे ऐं घुमी फिरी अचां ऐं शिकार बि करे अचां। त हिते बादशाह चयो त पुटु तूं न वञु, तूं मूंखे प्यारी आहीं, तोखां शिकार न थींदो। ऐं तो ते हिकु कख बि नथो सां, सुभाणे मथां कुझु तोखे थी पवे। मुंहिंजी ज़िंदगी में सभु कुझु तूं आहीं। त हिते शहज़ादी चवणु लॻी त न बाबा, मूंखे कुझु बि न थींदो। कुझु सिपाही वग़ैरह मूंसां गॾाए ॾियो। ऐं हिते महल में वेही वेही थकी पई आहियां, छो न कुझु घुमी फिरी अचां, कुझु शिकार करे अचां। त नेठि शहज़ादी ज़िद करणु लॻी त बादशाह खे शहज़ादी जो ज़िद मञिणो पियो। त हाणे बादशाह चयो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त पुटु वञी शिकार करे अचु। मुड़े त हुए नथी, मञे त ठुप नथी, ज़िद करे वेही रही आहे त वञ शिकार करे आ, पर साए सां वञिजी ऐं साए सां वरी वापसी मोटी अचिजांइ। त हिते बादशाह पंहिंजे सिपाहियुनि खे चयो त मुंहिंजी धीउ शहज़ादी जी अव्हां खे पारत अथऊं, पहिरियों दफ़ा शिकार ते हले पई, मतां कुझु थी न पवे। त सिपाही चवणु लॻा बादशाह खे त तव्हां बेखुटका थी रहो, अहिड़ो कुझु बि न थींदो, असीं शहज़ादी सां गॾु आहियूं। त हाणे शहज़ादी ऐं कुझु सिपाही वग़ैरह उतां निकिता। हाणे अचनि पिया हिकु झंग तरफ़। शिकार कंदा कंदा त कंहिं अहिड़े इलाइक़े में पुॻा, कंहिं अहिड़े झंग में पुॻा त उते हिकु देव जी नज़र हिन शहज़ादी ते पहुची वई। देव जॾहिं शहज़ादी खे ॾिठो, शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे, त देव जी नियत ख़राबु थी वई ऐं चवणु लॻो त शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, छो न हिन खे पंहिंजे आस्थाने ते खणी वञा ऐं तमामु बहितरीनु ऐं प्यारी आहे, हिन सां शादी कंदसि। त हाणे शहज़ादी खे ख़बर न हुजे त को देव आहे हिन इलाइक़े में, सिपाहियुनि खे बि इहा ख़बर न हुजे। देव जॾहिं शहज़ादी खे ॾिठो ऐं देव अची शहज़ादी वटि पुॻो। हाणे जॾहिं शहज़ादी देव खे ॾिठो, सिपाहियुनि ॾिठो त यकदमि डप करे वेही रहिया ऐं ॾकणु लॻा त हीअ कहिड़ी मुसीबत आहे, कहिड़ी शामत आहे जेका आई आहे। त हिते देव खिलणु लॻो ऐं चवणु लॻो त हिन शहज़ादी खे आउं न छॾींदसि, पाण सां गॾु वठी वेंदसि। त हिते सिपाही चवणु लॻा त असांजे हूंदे तूं शहज़ादी खे कीअं था वठी वेंदे। हाणे किथे देव रहियो, किथे इंसान, उहे सिपाही। त हाणे उन्हनि हमिलो कयो देव ते, पर देव तमामु ताक़तवर हुजे, देव सां मुक़ाबिलो न करे सघिया। सिपाही वीचारा हाणे इंसान हुजनि, हू त देव जिन्नात हुजे, ताक़त में ज़ोर हुई। सो नेठि देव उन सिपाहियुनि खे अधु ज़ख़्मी करे छॾियो ऐं उतां शहज़ादी खे वठंदे ग़ाइबु थी वियो। त हाणे सिपाही जॾहिं अधु ज़ख़्मी थी विया, बुरे हाल में हुजनि, हाणे चवणु लॻा त हाणे छा करियूं, शहज़ादी त देव खणी वियो। त हाणे सिपाही वीचारा परेशान थी विया, अधु ज़ख़्मी सिधो आया बादशाह वटि, उन महल में पुॻा। बादशाह जॾहिं हिननि जो हाल सिपाहियुनि जो ॾिठो त चवणु लॻो त ख़ैरु त आहे अव्हां सां, अहिड़ा ज़ख़्मी थी पिया आहियो ऐं मुंहिंजी शहज़ादी धीउ किथे आहे। त हिते सिपाही चवणु लॻा त शहज़ादी खे हिकु देव आयो, उहो खणी वियो। असां हुन सां जाम मुक़ाबिलो कयोसीं, पर देव असां खां ज़ोर हो, ताक़त में, ऐं असांखे ज़ख़्मी करे छॾी ऐं शहज़ादी खे खणी वियो। त हिते बादशाह घोड़ा घोड़ा करणु लॻो त ज़ुल्म थी वियो, मुंहिंजी धीउ शहज़ादी, मुंहिंजी दादली धीउ, उनखे देव खणी वियो, इहो त सरासर ज़ुल्म थी वियो। हाणे हिन देव खे किथे ॻोल्हियां। त हाणे बादशाह वीचारो परेशान थी वियो, मथो पिटणु लॻो, रोइणु लॻो त मुंहिंजी धीउ शहज़ादी मूंखां वई हली, देव खणी वियो। हाणे बादशाह हिते कई नजूमी घुराया, कई दरवेश घुराया, कई फ़क़ीर घुराया। सभिनि खां उन देव जे बारे में पुछा करणु लॻो। सभिनि पंहिंजा नजूम हलाया, नजूमिन नजूम हलाया, दरवेशनि पंहिंजी पढ़ाई कई, फ़क़ीरनि पंहिंजी पढ़ाई कई, पर उन देव जो को ॾस पतो हुजे ई न। त सभु चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत, असां पंहिंजी पूरी कोशिशि कई आहे, पर देव असांखे असांजे इल्म में नज़र नथो अचे। त हाणे हिते बादशाह माॻे परेशान थी वियो त हाणे ख़बर न आहे देव केॾांहुं वियो, किथे आहे, सफ़ा को आसमान तां आयो हो, आसमान ते वेठल आहे, अलाए छा आहे, ख़बर न आहे किथे आहे। हाणे को अतो पतो उन देव जो न पियो। हाणे उन धरती ते त को देव हुजे ई न, ख़बर न पवे किथे आहे, छा आहे।
वस कया सभिनि पर ख़बर देव जी न पवे। त बादशाह वीचारो परेशान थी वियो। त हाणे बादशाह पड़ो हलायो पंहिंजे राज में ॿियनि मुल्कनि में त देव खे केर बि ॻोल्हे आणे ॾिए या मुंहिंजी धीउ शहज़ादी उतां आज़ादु कराए ॾिए त उनखे मुंहिंजी बादशाही आऊं ॾेई छॾींदसि। उनखे मुंहिंजी बादशाही आऊं ॾेई छॾींदसि। रुॻो को देव मूंखे आणे ॾियो या मुंहिंजी धीउ शहज़ादी उनखां को आज़ादु कराए अचे। इहो सिपाहियुनि खे बादशाह चयो त वञी पड़ो घुमायो सॼे राज में सभिनि मुल्कनि में। हाणे जॾहिं बादशाह इहो पड़ो घुमायो हर हंधि, हाणे सभिनी खे ख़बर पई, सिपाहियुनि सभिनी खे ॿुधायो त बादशाह हीअ शर्त रखी आहे, हीअं चयो आहे को देव आणे ॾींदो या शहज़ादी उनखां आज़ादु कराए ॾींदो त उनखे मुंहिंजी बादशाही आऊं ॾेई छॾींदसि। हाणे इहा ख़बर सभिनी खे पई, सॼे राज में पई, ॿियनि मुल्कनि में पई, सभिनि माण्हुनि में इहा ख़बर पई। हाणे तो मूं जहिड़ा आलतू फालतू सोचण लॻा त हाणे बादशाही मिले पई, हाणे इन देव खे ॻोल्हे ईंदासीं। हाणे आलतू फालतू छोरा छाम सभु हेॾां होॾां देव जे पोयां निकिता ॻोल्हण जे लाइ। हिते हुते ॾाढी हुननि कोशिशि कई पर बहरहाल देव हिननि खे हथु न आयो। हाणे ॿियनि मुल्कनि जा माण्हू हुन बादशाही जे राज जा माण्हू सभु काहे पिया देव जे पोयां, देव हाणे हिननि खे मिले ई न। हिते हुते ॻोल्हण लॻा, 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं 20 ॾींहं तक़रीबन अची महीनो थियो पर देव हिननि खे हथु न आयो। सभु हमरा चवण लॻा मार मुसीबत छा आहे, कहिड़ी भला आहे, देव लभे ई कोन थो, अलाए किॾां वियो। त हाणे सभिनि पंहिंजा वस कया पर देव न मिलियो। हाणे सभु माण्हू वारी वारी तां सभु बादशाह वटि आया ऐं चवण लॻा त असां पंहिंजे हिसाब सां कोशिशि जाम कईं पर इहो देव असांखे न मिलियो। त बादशाह हाणे ज़रूरु परेशान थी वियो। इन ॻाल्हि खे तक़रीबन अची 1.5-2 महीना थी विया। शहज़ादी यकी ग़ाइबु हुजे ऐं देव जो को ॾस पतो न हुजे। त हिते हिकिड़ो 2 ॾींहं गुज़रिया। कंहिं मुल्क जो अची शहज़ादो उन बादशाह वटि आयो त सिपाही आयो बादशाह खे चवणु लॻो त फलाणे मुल्क जो शहज़ादो आयो आहे, तव्हां सां मिलणु थो चाहे। त बादशाह चयो उन सिपाही खे त शहज़ादे खे अंदरि मोकिलियो, मुंहिंजी दरबार में अचे मूंसां मिले। त सिपाही आयो उन शहज़ादे खे चयो। हाणे शहज़ादो सिधो आयो बादशाह वटि, बादशाह जी दरबार में अची पेश थियो। त बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त हुकम कर, ख़ैर मज़ा आयो आहीं। त शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु ख़ैर ई आहे, बसि तव्हांजे कम जे लाइ आयो आहियां। त बादशाह चवणु लॻो त कहिड़ो कमु, ख़ैर जो। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त तव्हांजी धीउ शहज़ादी को देव खणी वियो आहे, हुनखे ग़ाइबु करे छॾियो आहे ऐं हुनजो को अतो पतो कोन्हे। आउं उन जे लाइ आयो आहियां ऐं आउं कोशिशि कंदसि त तव्हांजी धीउ शहज़ादी खे ॻोल्हे तव्हांखे आणे ॾींदसि, उन देव खां छॾाए ईंदसि। त बादशाह चवणु लॻो त मूं पंहिंजा वस कया, कोशिशि पूरी कई पर मुंहिंजी धीउ शहज़ादी मूंखे न मिली, न को देव हथु आयो। ऐं काफ़ी राज जे माण्हुनि, ॿियनि मुल्कनि जे माण्हुनि, उन्हनि बि कोशिशि पूरी कई आहे पर देव हथु न आयो। मुंहिंजी धीउ शहज़ादी अञा ताईं मूंखे नाहे मिली, तोखां इहो कमु थींदो? त शहज़ादो चवणु लॻो त मूंखे रब ते भरोसो आहे, अलाह में उमेद आहे त कोशिशि कंदसि पंहिंजे हिसाब सां देव मिली वेंदो। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, तूं वञी पंहिंजे हिसाब सां कोशिशि कर, मन तोखे मिली पवे इहो देव, मुंहिंजी धीउ शहज़ादी उनखां मूंखे आज़ादु कराए ॾिजांइ ऐं पोइ मुंहिंजी बादशाही आई तोखे। त शहज़ादो चवणु लॻो त मूंखे तव्हांजी बादशाही नथी खपे, ऐं पाण शहज़ादो आहियां, हिकु बादशाह जो पुटु आहियां। तव्हांजी बादशाही खे आउं छा कंदसि, पर तव्हांजी धीउ शहज़ादी तव्हांखे कोशिशि कंदसि त तव्हांखे आज़ादु कराए ॾींदसि। त हाणे शहज़ादो निकितो, सफ़रु करणु लॻो, कुझु खाधो वग़ैरह खईं, कुझु पाणी वग़ैरह खईं। हाणे उन देव जी तलाश में निकितो शहज़ादो। हाणे ॻोल्हींदो अचे पर देव जो को अतो न पतो। हाणे हिते इन शहज़ादे खे तक़रीबन 3-4 ॾींहं 5 ॾींहं थी विया हिते हुते रुलण में, पर देव हथु न आयो। त हाणे शहज़ादो हिकिड़े झंग में हुजे, अची हुते राति थियण वारी हुजे। त शहज़ादो सोचणु लॻो त हाणे कुझु टाइम हिते आराम करियां, अॼोकी राति हिन झंग में गुज़ारियां, पोइ सुबुह थिए त पोइ निकिरां थो वरी इन देव जी तलाश में। त हाणे कुदरत सां शहज़ादो उते सुम्ही रहियो। शहज़ादे खे निंड अची वई। त एतिरी देरि में हिकिड़ो ख़रगोश या चइजे खणी सओ आयो। शहज़ादो निंड पियो हुजे, सुतो पियो हुजे, हुन ख़रगोश खे उन सए खे लॻी हुजे उञ पाणी पीअण जे लाइ आयो। त शहज़ादे जो पाणी पासे में पियो हुजे। सए ख़रगोश उहो पाणी उन शहज़ादे जो पीतो ऐं उते वेहणु लॻो, उन शहज़ादे ते टुप ॾियणु लॻो। त जॾहिं ख़रगोश उन सए उन शहज़ादे ते हलचल कई, टुप वग़ैरह ॾिना त शहज़ादे जी अखि खुली वई। त यकदमि शहज़ादे उन ख़रगोश खे झले वरितो। हाणे शहज़ादे जॾहिं ख़रगोश खे झले वरितो त हिते ख़रगोश चवणु लॻो उन शहज़ादे खे त मूंखे न मार, मूंखे झल न, मूंखे आज़ादु करे छॾ, मूंखे उञ लॻी वई ऐं तुंहिंजो पाणी पीअणु आयो हुउसि, मूंखे छॾे ॾे, मूंखे मार न। त हिते शहज़ादो चवणु लॻो त तूं डपु न कर, तूं परेशान न थी, तोखे मारियां कोन थो, तोखे ईअं ई झलियमि, पर हाणे तूं मूंसां ॻाल्हायो,
तूंखे उञ लॻी हुई, तूं पाणी पीअण जे लाइ आयो हुएं, मूंखे हाणे तोते रहम अची वियो आहे, तो मां हथु कढां थो, न त तोखे आउं हिते कोई खाई छॾियां हा। त ख़रगोश चवणु लॻो त तुंहिंजियूं महिरबानियूं, ऐं तूं जेको आहे सो मूंखे आज़ादु करीं पियो। त हिते ख़रगोश चवणु लॻो उन शहज़ादे खे त मुंहिंजे अंदाज़े में तूं कंहिं शइ जी तलाश में आयो आहीं। त हिते शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु आउं देव जी तलाश में आयो आहियां। सॼी हक़ीक़त करे उन ख़रगोश खे ॿुधाई, उन सए खे ॿुधाई उन शहज़ादे। त हिते उहो सओ चवणु लॻो, उहो ख़रगोश चवणु लॻो उन खे त इन देव जी ख़बर मूंखे आहे। त शहज़ादो हिते ख़ुशि थियणु लॻो ऐं चवणु लॻो इन देव जी ख़बर तोखे आहे? त सओ चवणु लॻो त बिल्कुलु इन देव जी ख़बर मूंखे आहे। तूं ॻोल्हे ॻोल्हे मरी वेंदे। उन शहज़ादे खे सओ चवणु लॻो त तूं इन देव खे ॻोल्हे ॻोल्हे मरी वेंदे, पर इहो देव तोखे हथु न ईंदो, छो त इहो देव धरती मथे ते वेठो ई न आहे। इहो अथई ज़मीन जे अंदरि, ज़मीन जे अंदरि वेठो आहे। इन जे ज़मीन जे अंदरि आस्थानूं अथई, माण्हू पट हणनि, मुल्क हणनि, पर इहो देव न मिलंदो। पर अथई इहो ज़मीन जे अंदरि, छो त रहे ई उन में थो, कंहिंखे हथु ई न ईंदो। हाणे इन जी ख़बर मूंखे आहे, तोखे आउं जो ॾस पतो ॾियां थो, तोखे आउं ॿुधायां थो, छो त आउं सओ आहियां, ख़रगोश आहियां। असीं ज़मीन में खॾूं वग़ैरह हणंदा आहियूं ऐं असांखे त ख़बर आहे इन देव जे बारे में, मूंखे ख़बर आहे, तोखे आउं ॿुधायां थो, उते वठियो थो हलां। त हाणे हिते शहज़ादे में कुझु साहु पइजी वियो, ख़ुशि थियणु लॻो ऐं चवणु लॻो त इहो निभाॻो देव मस हथु आयो ऐं निभाॻो रहे बि ज़मीन जे अंदरि थो। त हाणे नेठि अची सुबुह थियो, सओ बि उन शहज़ादे वटि वेठो हुजे। त हाणे शहज़ादो चवणु लॻो उन सए खे त हाणे मूंखे वठी हल उन देव जे आस्थाने ते, तोखे त ख़बर आहे। त हिते सओ चवणु लॻो त बिल्कुलु तोखे वठियो थो हलां। त हाणे उहो सओ उन शहज़ादे खे उतां वठियो अचे पियो जिते देव रहंदो हो, तमामु ज़मीन जे अंदरि हुजे, उते हिकिड़ो दरवाज़ो हुजे। त हाणे सओ चवणु लॻो त हाणे हीअ अथई देव जो आस्थानूं, हलियो वञ इन में, पोइ हाणे हींअर आहे या कोन्हे ख़बर न आहे। त हाणे सओ ॿाहिरि इंतज़ारु करणु लॻो। उहो ख़रगोश शहज़ादो अंदरि वियो, ॾिसे त उहा शहज़ादी उते क़ैद थी पई हुजे। त शहज़ादे जॾहिं शहज़ादी खे ॾिठो ऐं चवणु लॻो त हीअ शहज़ादी बादशाह जी धीउ हिते क़ैद लॻी पई आहे ऐं हुते देव हुजे न। त हिते शहज़ादी उन शहज़ादे खे ॾिठो ऐं चवणु लॻी त वारो कर, मूंखे हिन देव जी क़ैद मंझां मूंखे छॾा, मूंखे काफ़ी टाइम थी वियो आहे, काफ़ी वक़्तु थी वियो आहे, ऐं हिन देव वटि क़ैद आहियां। त शहज़ादो चवणु लॻो तूं परेशान न थी, उन शहज़ादी खे तूं फ़िकर न कर, आउं आयो आहियां तोखे ई छॾाइण जे लाइ। त हिते शहज़ादी ख़ुशि थी वई, चवणु लॻी त मूंखे तूं हिन देव खां आज़ादु कराइणु आयो आहीं। त शहज़ादो चवणु लॻो त जी बिल्कुलु तोखे आज़ादु कराइणु आयो आहियां। त एतिरे टाइम में उहो देव अची हाज़िर थियो। त देव चवणु लॻो उन शहज़ादे खे, ए आदम इंसान, तूं आयो आहीं मुंहिंजे आस्थाने ते, तोखे ख़बर आहे आउं हिकु देव आहियां, तूं मूंखां हाणे न बचंदे। त शहज़ादो चवणु लॻो त हाणे तूं बि न बचंदे, ज़मीन जे अंदरि पंहिंजो आस्थानूं ठाहियो वेठो आहीं, भणिया डिॼणा, अॼु तूं मुंहिंजे हथां मरंदे। त हाणे हिते देव ऐं शहज़ादो ॿई पाण में विढ़णु लॻा, ॿई मुक़ाबिलो करणु लॻा। शहज़ादे नेठि उन देव जो कंधु टोड़े छॾियो, धड़ वञी हिकिड़े पासे किरियो, कंधु वञी हिकिड़े पासे किरियो, यानी सिसी। त थोरी देरि खां पोइ सिसी ऐं धड़ वरी ॿई गॾिजो वञनि, देव वरी अहिड़ो ई अहिड़ो। त हाणे ॿ टे दफ़ा शहज़ादे कोशिशि कई, पर देव जी सिसी टुटियो वञे, वरी गॾिजो वञे। त हिते शहज़ादो परेशान थी वियो त कहिड़ी मुसीबत आहे, देव मरे ई नथो। त एतिरे टाइम उहो सओ, उहो ख़रगोश डोड़ंदो आयो उन शहज़ादे वटि, ऐं शहज़ादे चवणु लॻो त हीउ देव ईअं न मरंदो। त शहज़ादो चवणु लॻो त पोइ कीअं मरंदो? अची हू फिलाणो ॾिस, कबूतर जेको वेठो अथई न परियां। त शहज़ादे ॾिठो त हा कबूतर वेठो आहे, अची इन जो साहु उन में अथई, वारो करे इन कबूतर खे मार, हीउ देव पाणे ख़तमु थी वेंदो। त शहज़ादो चवणु लॻो सए खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, तुंहिंजा थोरा आउं लाहे न सघंदसि। त शहज़ादे यकदमि दौड़ कई उन कबूतर ॾांहुं, कबूतर खे झले वरितई ऐं कबूतर खे उते उते सिसी मुंझां झले ऐं जीअं छिक ॾिनी, कंधु वञी कबूतर जो टुटी वियो। त हिते देव बि वञी ख़तमु थियो, वञी किरियो पट ते ऐं मरी वियो। ऐं पोइ शहज़ादे उन शहज़ादी खे उतां आज़ादु कयो ऐं ॿाहिरि निकिता। त शहज़ादी उन शहज़ादे जा थोरा मञा। त शहज़ादो चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, तूं देव खां आज़ादु थी वें, ॿी का ख़ुशी जहिड़ी का अहिड़ी ॻाल्हि आहे ई न। त हाणे शहज़ादे उन ख़रगोश खे बि वरितो, उतां उन सए खे बि खयो ऐं चवणु लॻो त तूं मुंहिंजो अॼु खां ॿिए दोस्त थी रहिजांइ, तूं कमु वारो माण्हू आहीं। त हाणे शहज़ादो उन शहज़ादी खे वठी सिधो पंहिंजे पीउ बादशाह वटि आयो, जेको शहज़ादी जो पीउ हुजे। बादशाह जॾहिं पंहिंजी धीउ शहज़ादी खे ॾिठो त ॾाढो ख़ुशि थियो, रोअणु लॻो, ॾाढो ख़ुशि थियो ऐं अची पंहिंजी धीउ खे भाकुर पाए मिलियो। चवणु लॻो तूं मस मूंखे मिले, काफ़ी टाइम थी वियो, काफ़ी वक़्तु थी वियो, तोखे देव खणी वियो। त हिते शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु देव निभाॻो ज़मीन जे अंदरि पंहिंजो आस्थानो ठाहियो वेठो हो ऐं कंहिंखे हथी न चढ़े, कंहिंखे मिले ई न। त शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु देव मूंखे वठी अहिड़ी जॻह ते वियो, अहिड़ी जॻह ते क़ैद करे छॾियो जो को माण्हू बि उते पुॼी न सघे।
ऐं महिरबानी उन शहज़ादे जूं जंहिं मूंखे आज़ादु करायो। त बादशाह बि उन शहज़ादे जा थोरा मञा, शहज़ादी बि उन शहज़ादे जा थोरा मञा। पोइ नेठि बादशाह उन शहज़ादे सां पंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी कराए छॾी ऐं पोइ उहो शहज़ादो उहा शहज़ादी हसी ख़ुशी सां उन बादशाही में रहणु लॻा। ऐं पीउ बादशाह शहज़ादी जो उहो बि ॾाढो ख़ुशि हुजे, छो त उनखे धीउ शहज़ादी वापसी मिली वई, देव खां आज़ादु थी। ऐं पोइ शहज़ादो ऐं शहज़ादी पंहिंजी हसी ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।